अदा फेसबुक ते हाणे काफ़ी दोस्तनि जा जेके फेसबुक अकाउंट आहिनि धड़ाधड़ सस्पेंड पिया थियनि। ख़ुदा न ख़ासिता अगरि तव्हांजो फेसबुक अकाउंट सस्पेंड थी वञे उन खां पहिरियां वीडियो ॾिसी छॾियो। तरीक़ो सफ़ा आसान आहे उनखे ॿीहर एक्टिव करण लाइ। ॾिसो हे जेको तव्हां अकाउंट ॾिसो पिया इहो सस्पेंड थियल आहे। मुंहिंजो सौट जो आहे जंहिंजो असां मसइलो हल कयोसीं ऐं अधु कलाक के अंदरि सॼो प्रोसेस जेको आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो ऐं तमामु आसान तरीक़ो आहे। ॾिसो करणो छा आहे, ॾिसो हाणे सस्पेंड थियल अकाउंट आहे न ऐं तव्हां हिन कटियो क्रोम ब्राउज़र ते हलिया क्रोम ब्राउज़र जो आइकन ॾिसो था उन ते क्लिक कयो। हिते वञी जेको लिखो facebook.com/ ठीकु आहे। हे लिखणो आहे तव्हां जेको आहे फेसबुक खुली ईंदो। हिते पंहिंजो यूज़र नेम ऐं पासवर्ड लॻाए करे पंहिंजे फेसबुक अकाउंट खे खोलियो। ठीकु आहे, फेसबुक अकाउंट खोले छॾियो। हाणे तव्हांखे ॾसे थो त पापा सेल्फी अपलोड कयो, तव्हांजो फेसबुक अकाउंट सस्पेंड थियल आहे। बसि उते तव्हां ताज़ी सेल्फी कढी करे हिते जॾहिं तव्हां अपलोड कंदो पंहिंजी सेल्फी तव्हांखे जेको आहे सो कुझु वक़्तु लाइ इंतज़ारु करण जो चवंदो ऐं तक़रीबन 10 मिंट जे अंदरि तव्हांजो ॿीहर तव्हां फेसबुक अकाउंट खोलींदा तव्हां फेसबुक जेको आहे कुझु अहिड़े तरीक़े सां लिखंदो यू आर बैक ऑन एक्टिव थी वेंदो। ठीकु आहे, तव्हांजो अकाउंट ॿीहर एक्टिव थी वेंदो। ऐं अॻिते जेको आहे सो असां ॿीहर अकाउंट सस्पेंड न थिए उन लाइ छा करिणो आहे, उन लाइ जेको आहे पंहिंजे फेसबुक अकाउंट खे वेरीफाइड करिणो आहे। वेरीफिकेशन जी ऑन करणी आहे। हिकु त जेको 2 स्टेप वेरीफिकेशन आहे उहा बि लाज़मी करणी आहे। उन खां पोइ जेको आहे सो ॿी कॾहिं वेरीफिकेशन आहे उहो तव्हां मोबाइल स्क्रीन ते ॾिसो। सो हिते तव्हां फेसबुक खोलियो, तव्हां कुंडो ते टे लाइनियूं ॾेखारिबियूं उन ते क्लिक कयो। थोरो हेठि हलिया वञो, सेटिंग्स ऐं प्राइवेसी ते क्लिक करे सेटिंग्स में हलिया वञूं। हाणे हिते तव्हांखे सी मोर इन अकाउंट सेंटर ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, ऐं जेके प्रोफाइल्स वारो ऑप्शन आहे इन ते क्लिक करिणो आहे ऐं हिते वरी हिते जेको तव्हां नालो लिखियलु आहे उन ते क्लिक कयो। उन खां पोइ जेको तव्हांजो नालो आहे न उहो ई नालो रखो जेको तव्हांजो CNIC ते नालो आहे। ठीकु आहे, इन ते नाले ते क्लिक करे नेम ते क्लिक करे तव्हां पंहिंजो नालो मटाए सघो था। नालो मटाइण खां पोइ वरी पोइ हिते अचो। पोइ हिते अचण खां पोइ जेको आहे तव्हांखे हिते वञिणो आहे जेको आहे सो पर्सनल डिटेल्स ते। ठीकु आहे, पर्सनल डिटेल्स ते क्लिक कयो या तव्हां साॻी सेटिंग पासवर्ड ऐं सिक्योरिटी जेको मथां ऑप्शन आहे इन ते बि करे सघो था। ॾिसो अगरि तव्हांजी एडवांस प्रोटेक्शन ऑफ लॻी पई आहे त इन खे तव्हां ऑन करे छॾियो। ठीकु आहे, उन खां पोइ टू फैक्टर ऑथेंटिकेशन खे तव्हां जेको आहे तव्हां ऑन कयो। मतिलबु इन जॾहिं तव्हां कीअं करणी आहे, 2 फैक्टर ऑथेंटिकेशन ते जॾहिं तव्हां क्लिक कंदा इन खां पोइ पंहिंजे अकाउंट ते क्लिक कयो जेको तव्हां नालो लिखियलु आहे हुते। हाणे हिते तव्हां पंहिंजे फेसबुक अकाउंट जो जेको पासवर्ड आहे तव्हांजो असुल उहो हिते तव्हांखे पासवर्ड ॾियणो आहे। सो जॾहिं तव्हां पंहिंजे अकाउंट जो जेको आहे पासवर्ड लॻाईंदा उन खां पोइ तव्हांजे साम्हूं येस ईंदी। तव्हां जेको आहे ॿिए नंबर जे ऑप्शन ते क्लिक कयो। ॿिए नंबर जे ऑप्शन ते क्लिक करे नेक्स्ट ते क्लिक कयो। सो हिते तव्हांखे पंहिंजो मोबाइल नंबर ॾियणो आहे। ठीकु आहे, जॾहिं तव्हां मोबाइल नंबर ॾींदा उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कयो। उन ते हिकिड़ो OTP यानी पासवर्ड ईंदो जेको 6 नंबरनि जो हूंदो। जॾहिं उहो हिते तव्हां पासवर्ड लॻाए करे नेक्स्ट जेको आहे नेक्स्ट ते कयो। उन खां पोइ तव्हां जीमेल अगरि ॾिनल हूंदी त जीमेल ते बि हिकिड़ो पासवर्ड ईंदो उहो बि तव्हां हिते लॻाईंदो। लॻाइण खां पोइ उनखे पोइ कंटिन्यू करे छॾियो। हाणे तव्हांजो 2 स्टेप वेरीफिकेशन जेको आहे ऑथेंटिकेशन उहा ऑन थी वई आहे। इन जो फ़ाइदो तव्हांखे ख़बर हूंदी त बाबा जॾहिं बि तव्हां फेसबुक अकाउंट खोलींदा उन खां पोइ तव्हांजे नंबर ते हिकिड़ो पासवर्ड ईंदो। जॾहिं तव्हां उहो पासवर्ड लॻाईंदा तॾहिं तव्हांजो फेसबुक अकाउंट खुलंदो। इन फ़ाइदो इहो आहे त बाबा तव्हांजो फेसबुक अकाउंट हैक थियण जा जेके चांसिस हूंदा आहिनि घटि थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां थोरो पोइ ते अचो। उन खां पोइ जेको आहे वधीक प्रोटेक्ट करण लाइ असां वेंदासीं पर्सनल डिटेल्स ते। हिते तव्हां पर्सनल डिटेल्स ते हलिया वञो। उन खां पोइ जेको 3 नंबर ते ऑप्शन थो ॾेखारे आइडेंटिटी कंफर्मेशन ते इन ते क्लिक कयो। हिते जस्ट वन ते क्लिक कयो। उन खां पोइ जेको आहे सो जिते इन प्रोग्रेस पाकिस्तान लिखियलु आहे हिते क्लिक कयो। हिते जेको तव्हांखे न पंहिंजो NIC जो फोटो हिनखे मोकिलिणो आहे। उहो कीअं आहे, हिते पर्सनल ID लिखियलु आहे न इन ते क्लिक करे जेको आहे सो उन खां पोइ ॾिसो लोडिंग पई थी हले। हाणे हिते जेको अपलोड योर ID जो परी ऑप्शन आहे इन ते क्लिक करे पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदा। हाणे तव्हां पंहिंजी कंहिं बि शइ जो जेको आहे फोटो हिन मोकिले सघो था। पासपोर्ट जो, ड्राइविंग लाइसेंस जो, शिनाख्ती कार्ड जो, मैरिज सर्टिफिकेट कुझु बि। ऐं अगरि आम माण्हू जेको आहे शिनाख्ती कार्ड हूंदो आहे त उन लाइ तव्हांखे 3 नंबर ऑप्शन जेको ॾेखारे थो नेशनल आइडेंटिटी कार्ड ID कार्ड इन ते क्लिक करे नेक्स्ट करे छॾियो। हाणे हिते बसि तव्हांखे पंहिंजो जेको आहे CNIC जो फोटो कढी हिन मोकिलिणो आहे। ठीकु आहे, हाणे जीअं जिते मुंहिंजो हथु ॾेखारे थो हिते तव्हांखे पंहिंजो शिनाख्ती कार्ड रखिणो आहे। इन फोटो तव्हांखे ॾेखारींदो इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां फोटो करे इन मोकिले सघो था। तव्हां सबमिट ते कंदा तव्हां उहो जेको आहे रिव्यू कञा तव्हांजे शिनाख्ती कार्ड ते। अगरि तव्हांजो वाक़ई जेको आहे अकाउंट वेरीफाइड जेको तव्हांजो फेसबुक जो अकाउंट नालो आहे इन खां बि तव्हांजो अकाउंट जेको आहे वेरीफाइड थी वेंदो ऐं ॿीहर कॾहिं बि तव्हांजो अकाउंट जेको आहे सस्पेंड न थींदो। सो अॼु वीडियो में एतिरो ई। अगरि तव्हांखे वरी बि किथे बि को मसइलो अचे तव्हां कमेंट्स बॉक्स में पुछी सघो था। अल्लाह हाफ़िज़।